जी बाबा ॻाल्हाए बाबा नालो ॿुधाए पंहिंजो पहिरियों मुंहिंजो नालो आहे दोस्त मोहन जी बाबा पुट जो नालो आहे आशिक हा नाफरमान पुटु आहे जेको मूंखे वेहण थो चाहे त मरे भली मुंहिंजो घरु मुंहिंजो आहे मरी बि मुंहिंजी आहे निकिर मुंहिंजे घर मां लठ कयूं बीठो आहे मां खे लठ थमिया चए थो मूंखे थो हणे इहो हुन ते आहे त मुंहिंजो पुटु ई न आहे मुंहिंजे लख जी वारसी आहे न मुंहिंजे ज़मीन जो वारसो आहे न मुंहिंजो वारसो आहे मां मरी वञा त घरु ख़ैरु हिन लाइ वञी खपे धारियल में शादी कई अथई हा बाबा अच्छा तुंहिंजे मरण खां पोइ तुंहिंजो पुटु को औलाद बि कोन्हे को हिकिड़ो इहो ई पुटु अथई धीउ बि कोन्ह अथई ज़ाल बि कोन्ह अथई ॿाहिरि बि कोन्ह अथई पोइ तुंहिंजे मरण खां पोइ हे ई वारस थींदो तूं हुनजे लाइ छाजो चवणु चाहीं न हे वारस न आहे बाबा मुंहिंजो अच्छा तुंहिंजे मरण खां पोइ ज़मीन जो वारस केरु थींदो बाबा ॿिया थींदा वञी बाक़ी जेके मां ॾियां जेको सुखु ॾींदो मूंखे उनखे ॾींदो उनखे पाए ॾींदई हा जहिड़े हूंदे तूं हुनखे ॾिसंदई हिनखे मां कोन हे मुंहिंजो नाफरमान आहे जेको मूंखे चए थो मरी वञे टंग में छॾाईंदो ॿाहिरि अच्छा ईअं थो चवे ईअं थो चवे टंग में थो छॾाए जेको आहे टंग में छॾाए कहिड़ो वारस आहे मुंहिंजो सही हा माना हाणे तुंहिंजो चवणु आहे तुंहिंजे मरण खां पोइ ज़मीन जेके तुंहिंजी आहे तूं ट्रस्ट जे हवाले कंदे ईअं न हा बाबा हा मूंखे मथां ज़ुल्म कजे साईं मूंखे न रुपए ॾे न टको ॾे न मुंहिंजी दवा ॾे जे मां गिम्स में हुउसि लड़ी न आयो ॿी पंहिंजी फ़ोन बि न कई मेरियूं वठी वियोमांसि त बि न हा साईं अहिड़ो मुंहिंजो पुटु आहे